जंहिंजे दर्शन सां कमरास थव सचो सतराम, सचो सतराम चो सचो सतराम। अर्थ प्रभु परमेश्वर जे सिमरन सां ई उन जो दर्शन नसीब थिए थो ऐं पोइ बाक़ी का आस नथी रहे ऐं हर वक्त आनंद मंगल ई आहिनि। मक़सद दुनी साहिब जे हिन पद में असांखे उहा ई थी ॼाण मिले त हमेशह रग रग में रहंदड़ सचे जो सिमरन करियो ऐं उन ई खे पायूं। जॾहिं उन जो दीदार पसजे थो त पोइ ही दुनिया जा सभु नज़ारा उन अॻियां फिका आहिनि ऐं आत्मा आनंद माणे थी ऐं ख़ुशि रहे थी। भाई आसूदाराम साहिब जन नंढड़ी उम्र खां ई सचे शहनशाह साईं सतरामदास साहिब जन जी शेवा में रहिया। साईं जन खां नाम न वठी सघिया ऐं मालिक सचखंड राही थिया। उन ई करे भाई आसूदाराम अंदर ई अंदर मालिक खे मनाए रहिया हुआ त मूंखे पाण नाम जी बख़्शिश कनि ऐं ॾींहं राति गायन जी शेवा तन ऐं मन सां कंदा रहिया। गायन जी जगह साफ़ करे पाण लेटी ॾिसंदा हुआ त किथे गायन खे को कंडो या पत्थर न लॻे। अहिड़ी हुई संदन शेवा। हिकिड़े ॾींहुं दिल जी गहराइनि सां सचे सतगुरु साहिब जन जो ध्यानु धरे वेठा, उन ई उम्मीद में त नाम जी बख़्शिश कनि। जीअं ध्यानु लॻो त मालिकनि खे साक्षात पंहिंजे साम्हूं पताऊं। पोइ दंडवत प्रणाम करे नाम लाइ अर्ज़ु कयई। जंहिं ते साईं जन फरमायो त कंवरराम खां वठि जो हू हिन वक़्तु उहो ई मुंहिंजे तरफ़ां आहे, ॼण मुंहिंजी जोत आहे। जंहिं ते भाई आसूदाराम साहिब चयो त साईं दिल जी ख़्वाहिश तव्हां खां वठण जी हुई, वधीक जीअं तव्हांजो हुकुम। साईं जन फरमायो त ठीकु आहे, असां पाण कंवरराम खे चऊं था त हू पाण सॾे तोखे नाम ॾींदो। ईअं चई अंतर ध्यान थी विया। सुबुह जो भगत साहिब साईं जन जे हुकुम मुताबिक़ जेको साईं जन पाण भगत साहिब खे कयो त भाई आसूदाराम खे नाम ॾे, भाई आसूदाराम खे सॾे नाम जी बख़्शिश कई ऐं भाई आसूदाराम साहिब जन जो जन्म सफलो थियो। हिन मां असांखे इहा ॼाण पवे थी त जेको बि जंहिं वक़्तु सिक सां सॾे थो साईं जन खे साण पाए थो ऐं नूरानी झलक सां जन्म जन्म जे बंधन खां मुक्त थिए थो। घोट खोताराम जो प्यारो थव सचो सतराम, साईं कंवरराम जो गुरु थव सचो सतराम। अर्थ घोट खोताराम साहिब बि उन ई सचे सृजनहार सां प्यार कयो ऐं साईं कंवरराम साहिब खे बि पंहिंजी रहनुमाई बख़्शे रोशन करे दुनिया में अमर ऐं अजर करे छॾियो। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां असांखे इहा ॼाण पवे थी त इहो हर हंधि हाज़िर नाज़िर प्रभु ई सभ जो साथी आहे। रड़की साहिब खे रंग लाईंदड़ घोट खोताराम साहिब बि उन सां प्यार कयो। वरी भगत कंवरराम साहिब खे बि उन ई मालिक ऊंधा मां कढी रोशनी तरफ़ आंदो, याने दुनिया जी मोहबत में न फासाए रूहानियत जी मंज़िल ताईं पहुचायो। घोट खोताराम साहिब ईश्वर भक्ति में पंहिंजो मिसाल पाण हुआ। उन्हनि जहिड़ी भक्ति अॼु ताईं कंहिं बि न कई आहे। जेॾां भक्ति सिमरन ते वेंदा हुआ त पंहिंजी रोटी लाइ सीधे जो सामान पाण सां गॾु खणी वेंदा हुआ, याने उन ते बि उन्हनि ग़रीबनि जो अधिकार सम्झंदा हुआ जिन खे खाइण लाइ न हुयो। सभु कुझु उते ई विराए छॾींदा हुआ। वरी मालिक जे नेम जी अहिड़ी पालना जो हर रोज़ प्रभात ऐं शाम जो छेर जामो पहिरे
भक्ति कंदा हुआ। अगरि कंहिं ॿिए पासे वेंदे किथे रस्ते में राति या प्रभात थी वेंदी हुई त उन ई रस्ते में या जंगल में ई तरसी करे छेर जामो पहिरे भक्ति कंदा हुआ। जिते पे संध्या थी उते भक्ति शुरू कंदा हुआ। अगरि को चवंदो हो त साईं हिते आहे त को बि न, पोइ छेर जामो पहिरण जी कहिड़ी ज़रूरत। त फरमाईंदा हुआ त असां माण्हुनि लाइ न पिया ॻायूं, असां उन ई मालिक खे पिया मनायूं जंहिं सृष्टि जी रचना कई आहे। अहिड़ी हुई संदसि भक्ति। उन ई भक्ति मां अहिड़ी शक्ति मिली जो प्रभु जो हुकुम पाए वञी जरवारनि में दुकान खोलियो। दुकान सिर्फ़ 2.5 महीना खोलियो ऐं उते बि सदाई कीर्तन हलंदो रहियो। अगरि दुनियादारी वारो दुकान हुजे हा त पोइ घटि में घटि 12 महीना त हलाइना। जो आम दुकान बि ओधर वग़ैरह करे 12 महीननि खां अॻु त बंदि बि न करे सघिबो आहे। जरवारनि वञी सिर्फ़ माता तीरथ बाई खे वरदान ॾेई वापसि रड़की साहिब आया। उन ई वरदान में सिलो फुटो जंहिंखे सचे शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब गरम हवा बि न लॻण ॾिनी ऐं अहिड़ी परवरिश कई जो उहा मुखड़ी न सिर्फ़ गुल पर कंवरराम साहिब जे नाले सां कंवल जो गुल पैदा थियो। शहंशाह सचे सतगुरु साहिब अहिड़ी रोशनी ॾिनी जो उन जो सॼो अंधकार नास थी वियो ऐं पाण रोशनी पाए सॼी दुनिया खे मनवर कयो। हिन मां असांखे इहा ई थी ॼाण मिले त रड़की साहिब आस्थान हमेशा उन हिकु प्रभु परमेश्वर जे गुणनि जे ॻाइण जो धाम रहियो आहे ऐं जिते परोपकार जी अमर जोत सदाई जलंदी रही आहे। दूल्हा दरवेश जो दुलारो थव सचो सतराम, इहो रड़कीअ जो राजा थव सचो सतराम। अर्थ दूल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब बि सदाई उन्ही मालिक महिरबान जो नालो जपींदा रहिया ऐं रड़की साहिब आस्थान जो मालिक बि उहो ई सचे साईं सतराम दास साहिब जन जे रूप में प्रभु परमेश्वर आहे। मक़सद दुनी साहिब जे हिन पद मां असांखे ॼाण पवे थी त दूल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब बि सदाई सचे सतराम जे नाले में उन ई मालिक या प्रभु जे नाले जो जाप कंदा रहिया ऐं रड़की साहिब आस्थान त हमेशा रहियो ई उन ई हिकिड़े प्रभु जे गुणनि ॻाइण जो मर्कज़ आहे। असां सभु उन ई सचे सतगुरु साहिब खे बि उन ई मालिक जो स्वरूप करे भायूं था। उहो त उन ई घोट खोताराम साहिब ऐं सचे सतराम याने ईश्वर में फ़र्क़ु महसूसु करे न सघंदव, याने ईश्वर जो रूप आहिनि। दूल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब जन जा ईअं त हज़ारे मिसाल आहिनि त उन्हनि मालिक सचे सतराम जे नाले जो जाप करे जेका शक्ति हासिल कई उहा केतिरी न इंसान ज़ात या हर जीव जी भलाई लाइ कमु आंदी। उन्हनि मां हिकु मिसाल हेठि ॾिजे थो। हैदराबाद जी हिकु माई खे रड़की साहिब में खणाए आया जेका आख़िरी पसाहनि में हली रही हुई। सभु डॉक्टर जवाब ॾेई चुका हुआ। साईं जन चयो त हिन खे देवरी साहिब में सुम्हारियो ऐं रखिया पायो। ईअं करण खां बाद साईं दूल्हा दरवेश पाण देवरी साहिब में आया ऐं उन ई माई खे चयाऊं त धीअ सचो सतराम चओ। 3 दफ़ा चवण ते हू उथी वेठी। नाले वठण सां हिन में अहिड़ी शक्ति अची वई जो हुन जा सभु दुख दर्द ख़तम थी विया ऐं हिकदमि नोबनी थी पई। रड़की साहिब आस्थान ते या उन जा किथे बि रहंदड़ प्रेमी सदाई सचो सतराम जपींदा रहंदा आहिनि, जेको हक़ीक़त में हर इंसान लाइ उन ई सचे सिरजणहार जो जाप आहे।
मथी ॼाण ॿुधाए थी त दुल्हा दरवेश साईं कन्यालाल साहिब रड़की जी सरज़मीन खे सचे जे नाम जे जाप सां शाद ऐं आबाद करे उन जी फिज़ा में अहिड़ी त रूहानी रात फैलाई जो हर ईंदड़ शख़्स उते आतमक आनंद थो पाए ऐं उन ई फिज़ा में गुंजल सचो सतराम सॼी दुनिया जे लाइ राह रोशन थी पियो आहे।